मगरिब पढ़ी वरी कुरान सामू इहो माहौल पैसन सां काथे मिलंदी। हाफिज़ साहब वयो उते जो वियो त छोकिरी ॾिठुसि कम फैक्ट्री में गॾु थींदो आहे असांजे मुस्लमाननि जो इहो रूट आहे इहो तरीक़ो आहे इहो उसूल आहे त बाबा गॾु कमु कजे मोहम्मद जे शरीयत जे ख़िलाफ़ गॾु कमु थींदो हेॾा औरतूं हेॾा मर्द। हाफिज़ साहब जी नज़र पइजी वई छोकिरीअ ते छो त नफ़सानी मरीज़ हो जीअं जो छोकिरीअ ते नज़र पइजी वियसि त छोकिरीअ सॾु कयुसि हेॾे आ हाफिज़ साहब ॾाढो सुहिणो आहे हे कमाइण विया हिन लाइ हुस्न पंहिंजो हिक ॿिए खे मापाइण विया आहिनि। हिन जे वात में पाणी अची वियो त छोकिरीअ पाण पसंदि कयो आहे बसि हाणे कमु थी वियो। नफ़सानी मरीज़ हो न बाबा रूहानी मरीज़ खे इहा ॻाल्हि न वणंदी। रूहानी मरीज़ या आले जी शरीफ़ वेंदो रूहानी मरीज़ या दरगाह बेर शरीफ़ ईंदो छो त हुनजे रूह में अल्लाह वारनि जी मोहबत हिन जे दिल में हुयो हिर्स। पोइ हाफिज़ साहब चयुसि देर न आहे तूं क़बूल कयो आहे त मां बि क़बूल थो कयां। चए पोइ छा थींदो हिकिड़ो शर्त अथी कहिड़ो चए 20,000 जी मोबाइल वठी ॾे। हवाल बि हाफिज़ साहब पाण पे मूंखे ॾे चई साईं छा कयूं बसि शैतान हमलो कयो। मोबाइल वठी ॾिनीमांसि मोबाइल वठी वञण खां बाद उन छोकिरीअ चयुसि ओ हाफिज़ सगोरा हिकिड़ो ॿियो बि मुंहिंजो मुतालबो आहे। चए कहिड़ो चए इहो मुतालबो आहे त महिरबानी कर जेका चेहरे ते ॾाढ़ी थी इहा कूड़ा आहे त पोइ शादी कयां। छो त नफ़सानी मरीज़ हो न हाफिज़ साहब नफ़सानी मरीज़ खे ॾाढ़ी छो वणंदी उहो त चवंदो नफ़्स राज़ी थिए। चिलकड़ी चमकड़ी आहे अहिड़ी वरी माइटनि में काथे मिलंदी हो सॼो ॾींहुं छेणा थियूं कनि सॼो ॾींहुं गाह कनि अहिड़ियूं काथे इहे त सफ़ा भेणिया इहे सफ़ा न आहे इहो तुंहिंजे नफ़्स जी मार थी नफ़्स माराईंदी ज़लील कंदी ख्वार कंदी ॿई जहान बर्बाद कंदी। रूहानी मरीज़ थी त रूह जो इलाज ॿेर शरीफ़ न थी रूह जो इलाज हाले जी शरीफ़ मां थई रूह जो इलाज उलमा बुज़ुर्ग अल्लाह वारनि मदरसनि मां थींदी। बाक़ी नफ़सानी मरीज़ थींदे त तुंहिंजी नज़र हमेशह बुराईअ में हूंदी खुदा ॿई जहान बर्बाद कंदी। अॼु जेके आया हो हिन प्रोग्राम में इरादो कयो त इंशाअल्लाह नफ़सानी मर्ज़ खां पाण खे बचाईंदासीं इंशाअल्लाह रूहानी इलाज कराईंदासीं। बाबा रूहानी इलाज आलमन वटां थींदो रूहानी इलाज क़ुरान वटां थींदो रूहानी इलाज मदरसनि मां थींदो। हे रूह जा इलाज आहिनि रूह जूं इस्पतालूं आहिनि। जेको ईंदो मर्ज़ में बीमारीअ में तकलीफ़ में परेशानी में हूंदो अल्लाह ताला रूह खे ख़ुशि करे छॾींदुसि जॾहिं क़ुरान वारनि जी ज़ियारत करे रूह खे ख़ुशि कयो त पोइ मां तव्हांखे ॿुधायो त हाफिज़ साहब जॾहिं नफ़्स जो मरीज़ थी वियो त क़ुरान विसरी वियो क़ुरान सॼो विसरी छो त हिनजे शौक़ जो थियो नफ़सानी ख़्वाहिश ॾे इन जे करे दुआ कर अल्लाह असांखे नफ़सानी ख़्वाहिश खां बचाए। नफ़्स आहे पर ख़्वाहिश न हुजे उनखे ज़ोरियत हिको ॾे रब राज़ी थींदी। आयो देर न कई उनखे 20,000 जी मोबाइल बि वठी ॾिनई चई ॿियो मुतालबो चई ॿियो ॾाढी कूड़ाए अच चई इहो वॾो मसइलो न आहे वञी सैलून ते ॾाढ़ी कुड़ाए मोटी आयो छोकिरी उन फैक्ट्रीअ खे छॾे वरी ॿी फैक्ट्रीअ में कमु शुरू कई नंबर जो आईंसि त हुन माईअ ॻाल्हायोसि चए तूं छा थो चवे शादी कंदे मूंसां चए हा 20,000 जी मोबाइल बि वठी ॾिनीमांइ अल्लाह जी बानी वरी मां त जेको आहे तुंहिंजे चवण ते ॾाढ़ी बि कुड़ायमि हाणे मूंसां निकाह नथी करे चए नबीअ जो हयाउ न थी वरी मूंखे कहिड़ी इज़त ॾिनी तोखे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जो हयाउ न थियो तोखे मुंहिंजो कहिड़ो हयाउ थींदो। मां अहिड़े माण्हू सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां ई नथी बसि मां हाणे ईअं न कंदसि जो तोसां शादी कयां। मोबाइल बंदि करे ॿी वञी फैक्ट्रीअ ते कमु शुरू कई। हाफिज़ साहब ॾाढ़ी कुड़ाए घर मोटी आयो त क़ुरान मजीद जी फातिहा बि न पई अचेसि सॼो क़ुरान खुदा खसे छॾियुसि। हाणे ॿुधाए पियो मूंखे त साईं अल्लाह जो कसम आहे यादि करण जी कोशिशि कयां थो पर नथो थिए। अड़े नफ़सानी ख़्वाहिश खे पूरो कंदे त क़ुरान काॾों यादि बीहंदो दुनिया जे करे दीन खे पुठी ॾींदे खुदा ज़लील कंदो। हिकिड़ो तबलीग जमात जो साथी पंहिंजो सफ़र पियो ॿुधाए असांजा मोहतरम हज़रत साईं अब्दुल्ला साहब असांजा शफ़ीक आया आहिनि उन्हनि जो बयान थींदो मां आख़िरी ॻाल्हि कयां बेअदबी में शुमार न थियां दुआ कर अल्लाह शल मरण घड़ी ताईं अदब नसीब करे बाद अब्बा नसीब आहे न इन जे करे
सो मां खे अर्ज़ कयां त हिकिड़े नौजवान जी शादी थी कराची मां, कारगुज़ारी बि ॿुधाए तबलीग जमात वारो साथी चए त सही कराची मां शादी थियणी, आयासीं लाहौर मां, छोकिरीअ ज़िद कयो त इहो जेको ॾाढ़ीअ वारो आहे इहो मुड़ुस मूंखे क़बूल न आहे, ॾाढ़ी कूड़ाए अचे त पोइ शादी कयांसि। त उहो तबलीग जमात वारो साथी अल्लाह जो बानो चवण लॻो ठीकु आहे, मूंखे छॾियो त मां सैलून तां ॿाहिरां चकर हणी अचां। ॿाहिरि जो निकितो त न बिस्तरो न सामान, सर्दी भी तमाम तेज हुई। वही करे बहावलपुर में रात जे टेम ते सुबह जी नमाज ते उते ट्रेन मां लथो हो, जेके ॼाणी हुया से कराची वेठा हा, इंतजार में हा त जल्दी अचे त जल्दी शादी कराए जान छॾायूं, पर हुन चयो न न न, मां नफ़सानी ख़्वाहिश जे करे पंहिंजे रसूल खे नाराज़ न कंदुसि। वाह नौजवान तुंहिंजी रसूल सां मुहबत ऐं प्यार, चई त अहिड़ी घरवारी हिकिड़ी छा, पर 4 अहिड़ियूं घरवारियूं मिलन मूंखे क़बूल न आहिनि जो मुस्तफ़ा जे सुन्नत जी मुखालफ़त कनि, मां रोज़े में पंहिंजे महबूब खे राज़ी कंदुसि। वयो जने बहावलपुर में लथो, सुबह जी नमाज जो टाइम हुजे, हाणे सही सुम्हण जे लाइ बिस्तरो ई न हो, मस्जिद जे तॾे में वेड़जी सुम्ही पियो। नमाज खां अॻु में नमाज ते पाड़े जो हिकिड़ो हमरा आयो, सेठ हुयो, दुकान जो सेंटर भर में हुयुसि, अची करे ईअं ॻोल्हियईंसि, चेहरे ते हमरा सुतल आहे, काथे आहे, मां ॻोल्हण आयो आहियां। चेहरे अहिड़ो न को बिस्तरो आहे न को आरामी आहे, असां ॾिसूं ई कोन था। चेहरे फरासन में थोरो ईअं चुरपुर जो आवाज़ अचे थो, ॾिसूंसि भला हीअं जो फरासी परे करे त अंदरां सुम्हे पियो, ॿाहिरि कढेसि, चेहर फलाणो माण्हू तूं आहे, चए हा मां आहियां। चेहर कंहिं माण्हूअ मूंखे चयो आहे, कंहिं अलाह जे बाने मूंखे चयो आहे, ख्वाब में ज़ियारत नसीब थी आहे, चए त मुंहिंजो दोस्त मस्जिद में जेको आहे सो बहावलपुर में इन स्टेशन जी मस्जिद में सुतो पियो थी, इनखे वठी पंहिंजे न्याणीअ सां निकाह करायसि। सेठ खे ॾिसी चवण लॻो तूं केरु, मां केरु, चए राति मूंखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। साईं फरमायो त मुंहिंजे सुन्नत जे करे हिकिड़ी घरवारी छॾी अथई त मां तो वटि पहुचायो थोमांसि, हाणे जल्दी कर पंहिंजे न्याणीअ जो निकाह करायसि। शादी करे जॾहिं लाहौर पहुतो त ॼाणी बि मोटी आया। ॼाणी जो आया त हुन माईअ रोई करे चवण लॻी भले उहा बि शादी हुजेसि पर मां बि शादी इन सां ई कंदसि।